ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करिया तो मां भागवत महापुराण जो बयान, जैमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सबई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 12 स्कंद जे अध्याय 2 में ॾिठो तो श्री सुखदेव जी स्वामी राजा परीक्षित के कलयुग के माण्हुनि जे लक्षण बाबत ॿुधाईंदा त कहिड़ी रीत कलयुग वासी पंहिंजे धर्म कर्म तां हटी पंहिंजे ही माण्हुनि खे पिया ॾुखाईंदा ऐं पंहिंजी ॿी दुनिया जे बाबति का बि सोच न रखंदा। सबई चओ जय श्री कृष्णा। प्यारा भक्तों, अज पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 12 स्कंद जो अध्याय 3 शुरू करे रहा आयूं, जंहिंजो नालो आहे त राजा परीक्षित के श्री सुखदेव जी जो अगेन राजाइन जो हाल ॿुधाइण। श्री सुखदेव जी चयो त हे राजा, जेके राजाऊं ॿिए जे राज ऐं धन खसण वास्ते इच्छा रखी पिता पुट ऐं ॿाहिरि पाण में विरी मरनि था, अहिड़नि राजाइनि ते पृथ्वी खिली चवे थी त सभई मौत जा गिरास थी मुंहिंजा मालिक थियण चाहिनि था ऐं पंहिंजे पीउ ॾाॾे जो मरण ॾिसी पंहिंजो मौत विसारे संसारी तृष्णा नथा छॾीनि। जेतिरी महिनत पराए माल हथ करण लाइ कनि था, ओतिरी काम क्रोध लोभ मद मोह ऐं अहंकार के जीतण वास्ते नथा कनि। जियां राजा परतु परोरा गाद नरक शेषराजन मांदाता सगर कटवांग दंद मार ऐं रग तिरन बंद जजात सिरजात कबलाशु बलि राजा नर्ग हिरण्यकश्यप ऐं हिरणाकश्यप वर्तरासुर रावण भूमासुर ऐं ॿिया अहिड़ा प्रतापी ऐं शूरवीर राजा सभु गुणनि ऐं जोग अभ्यास ॼाणण वारा मूं ते रही मूं खे पंहिंजो पंहिंजो करे मरी विया, पर मां कंहिं सां बि न वयसि। हाणे फ़क़ति उन्हनि जो ईअं चवणु रहिजी वियो त अजाहे अंध में हुआसीं। तंहिं करे हे राजा परीक्षित, तोखे कुछ संसारी ख्वाहिश बाक़ी रहियल हुजे त उन्हनि जे राजाइनि जी गत सम्झी विरक्त थी वञ ऐं हरि चरणनि में ध्यानु लॻाए। हरि भॼन जे फल खां सवाइ ॿियो की बि साण नथो हली सघे। प्यारा भक्तों, एतिरी कथा ॿुधी राजा परीक्षित पुछियो त हे मुनीनाथ, चइनि जुगनि जा कहिड़ा कहिड़ा धर्म आहिनि ऐं कलयुग में कहिड़ी तजवीज़ करण सां हरि चरणनि में प्रीत पैदा थिए थी। श्री सुखदेव जी चयो त हे राजा, सतयुग में धर्म जा 4 पैर यानी के सत्य दया तप ऐं दान ठहियल हुआ ऐं सभई नंढा वॾा पंहिंजे धर्म ऐं कर्म सां पूरा रहंदा हुआ। सभई माण्हू पाण में मोहब्बत रखी को बि कंहिं सां दुश्मनी न रखंदो हो। त्रेता युग में ब्राह्मण खत्री वैश्य ऐं शूद्र पंहिंजो पंहिंजो धर्म रखी यज्ञ कंदा हुआ, लेकिन पराई स्त्रीअ सां भोग करण सबबि धर्म जो हिकिड़ो पैर हलियो वियो। द्वापर युग में संसारी माण्हू पंहिंजे नामूस खटण वास्ते यज्ञ पूजा कंदा हुआ, पर ॿिए जे धन वठण ऐं पराई स्त्री खणी वञण सां धर्म जा 2 पैर गुम थी विया। कलयुग में 3 हिसा पाप ऐं हिकिड़े हिसे में पुण्य थियण सां धर्म जो फ़क़ति 1 पैर रहियो आहे ऐं संदसि 3 पैर गुम थी विया आहिनि।
कलयुग जा माण्हू थोरो दान ॾियण ऐं कुझु सचाई रखण सो बि कलयुग जी पछाड़ीअ में छॾे ॾींदा। तंहिं करे कलयुग में संसारी माण्हू लोभी बदशकल ऐं अभागा घणा पैदा थींदा। हिकु ॿिनि रुपयनि वास्ते माण्हुनि जो साह कढी छॾींदा। वॾ घराणियूं स्त्रियूं बि पंहिंजे पतीअ जी प्रीत छॾे ॿिए पुरुष सां प्रीत रखंदियूं। जेसिताईं स्त्री पंहिंजे पतीअ वटि सुख ऐं दौलत ॾिसंदी तेसिताईं संदसि आज्ञा में रहंदी। दुख ग़रीबी ऐं बीमारीअ में पंहिंजे पतीअ खे छॾे ॿिए पुरुष वटि हली वेंदी। सभई माण्हू चङे भोजन सुंदर स्त्री ऐं धन जी चाह न रखंदा। सन्यासी माण्हू बि गृहस्थ ॾांहुं लारो रखंदा। संकट पवण ते शेवक पंहिंजे स्वामीअ खे छॾे ॿिए जी वञी चाकरी कंदो। सभई माण्हू मतिलब जी दोस्ती रखंदा। राजा पंहिंजी प्रजा लाइ लापरवाह रहंदो। धन सुख ऐं संतान जी आस रखी माण्हू भूतनि ऐं प्रीतनि खे पूजींदा। धन हासिल करण लाइ पुट माता पिता ऐं मिटनि माइतनि खे दुखाईंदा। माता पिता बि संकट अचण ते पंहिंजी औलाद खे विकिणंदा। शूदर माण्हू साधन सन्यासियुनि जो वेस धारे ब्राह्मणनि खे उपदेश कंदा ऐं कथा वाचींदड़ पाण ऊचे आस्थान ते वेही ब्राह्मणनि खे हेठि विहारींदा। अहिड़ी तरह हे राजा परीक्षित, संसार में घणा ई पाप थींदा ऐं हरि सुमरण घटिजी वेंदो। चईं जुगनि जो फल हर रोज़ माण्हूअ जे बदन में प्रगट थिए थो। जंहिं वक़्तु मन जप तप ज्ञान ऐं धर्म पासे लॻे थो उन वक़्तु सतयुग जो धर्म ॼाणणु घुरिजे। जंहिं वक़्तु लोभ ऐं तृष्णा मन में घणी पैदा थिए तॾहिं त्रेता युग जो धर्म सम्झणु घुरिजे। जंहिं वक़्तु अभिमान काम देव ऐं मोह मन में प्रगट थिए उन वक़्तु द्वापर युग जो धर्म ॼाणणु घुरिजे। जॾहिं कूड़ क्रोध ऐं जीव हत्या मन में प्रगट थिए तॾहिं कलयुग जो धर्म ॼाणणु घुरिजे। कलयुग जा इहे लक्षण ॿुधी राजा परीक्षित पुछियो त हे मुनीनाथ, जॾहिं कलयुग जो अहिड़ो धर्म आहे त संसारी जीव जो कहिड़ी तरह उद्धार थींदो। श्री सुखदेव जी चयो त हे राजा, कलयुग में यज्ञ तप ऐं योग अभ्यास वग़ैरह कुझु बि नथो थी सघे, पर हिकिड़ी ॻाल्हि तमामु चङी आहे जो ॿियनि युगनि में संसारी माण्हू सचा धर्म आत्मा ऐं दयावान थियण ते बि केतिरनि ॾींहंनि ताईं यज्ञ तप ऐं परमेश्वर जी पूजा ऐं तीर्थ सनानु करण सां मुक्त थी विया। पर कलयुग में फ़क़ति परमेश्वर जे नाले जपण ऐं उन जी लीला ऐं कथा ॿुधण ऐं गंगा जीअ जो सनानु करण सां भवसागर पार लॻे वेंदा। पर प्यारा भक्तों, ॾिसो त अॼु जो अभागो माण्हू कथा हरि नाम भॻवान जी शरण जी साइड अचण जी का कोशिश ई नथा कनि। हिन खे ॼण त पंहिंजे मथे जो सूर था सम्झनि, लेकिन इहा ई हिकिड़ी वाट आहे जेका पाण खे हिन भवसागर मां पार लॻाईंदी। सभई चओ जय श्री कृष्णा। वधीक श्री सुखदेव जी चवनि था, जीअं अजामेल ब्राह्मण वॾो पापी मरण वक़्तु नारायण नारायण करण सां पुट खे सॾण ते वैकुंठ में हलियो वियो, तीअं कलयुग जा माण्हू परमेश्वर जे नाले वठण सां सभिनी पापनि खां मुक्त थी पवित्र थियनि था। ॿियनि युगनि में अधर्म घटि हो। जॾहिं कंहिं खां को पाप थींदो हो त हू उन जो प्रायश्चित कंदो हो। कलयुग में घणा ई अधर्म करण सां बि प्रायश्चित करे नथो सघे। तंहिं करे दीन दयाल भॻवान जे नाले वठंदड़ खे उहो ई पाण सभिनी पापनि खां चॾाए संहिंजाईअ सां मुक्त करे थो। तंहिं हूंदे बि कलयुग जा अज्ञानी माण्हू संसारी सुख में लुप्त रही हिकिड़ी साथ बि भॻवान खे यादि नथा कनि। 24 ई घंटा अजायो पिया बकीन, लेकिन परमेश्वर जो नालो वठण में ॼण त का मौत थी अचेनि। कलयुग में
हरि भॼन ऐं उन जी कथा ॿुधण हृदय में श्रद्धा ऐं विश्वास रखण सां ई संसारी लोकनि जा सभु दुख ऐं पाप ऐं अज्ञान छुटी वञे थो। जॾहिं उन जे हृदय में नारायण जी कृपा सां ज्ञान रूपी ॾीओ ॿरे थो, तॾहिं हू माया रूपी ऊंधा खां ॿाहिरि निकिरी मुक्ति पाए थो। माण्हू सतयुग में तप, त्रेता में यज्ञ, द्वापर में पूजा ऐं कलयुग में फ़क़ति भॼन ऐं सुमरण करण सां कृतार्थ थिए थो। हे राजा, तूं बि श्री कृष्ण जो ध्यानु हृदय में लॻा त चतुर्भुजी रूप थी पवंदे। तूं कलयुग जे माण्हुनि जे उद्धार थियण जो जेको धर्म पुछियो हो, उहो ही आहे त संसार रूपी समुंड मां पार लंघण वास्ते परमेश्वर जी लीला, परमेश्वर जी कथा ॿुधण ऐं पढ़ण खे जहाज़ रूपी सम्झणु घुरिजे। उन खां उत्तम ॿी का बि तजवीज़ कान्हे। हे श्रीमद भागवत पुराण जो ब्रह्मा जीअ खां नारद मुनि ॿुधो ऐं पोइ मुंहिंजे पिता वेद व्यास जीअ खे ॿुधायो हो ऐं मूं उहो पढ़ी तोखे ॿुधायो। जॾहिं इहा कथा श्रीमद भागवत महापुराण साहिब जी सूत जी सार मेशरक ऐं सौंक ऐं ॿियनि 88,000 रखेश्वरनि खे ॿुधाईंदो, तॾहिं इहा अमृत रूपी कथा कलयुग में प्रगट थी संसारी माण्हुनि खे भवसागर खां पार उतारींदी। सभई चओ जय श्री कृष्णा। श्रीमद भागवत महापुराण साहिब जे 12 स्कंद जो अध्याय 3 संपूर्ण थियो। अगर तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चओ जय सिया राम, राधे राधे।